जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। अॼु मां तव्हांखे शालीग्राम जो श्रृंगार ॿुधाईंदसि। छाकाणि त तुलसी विवाह यानी ग्यारस ॾींहुं तुलसी विवाह कतीअ महीने में थींदो आहे, त असांजे घर में रखियल शालीग्राम खे कीअं सजायूं, कीअं सिंगारियूं, उन्हनि जो सिंगार मां तव्हां सां गॾु शेयर कंदसि। शालीग्राम हर घर में हुजणु ज़रूरी आहे, ख़ासि कर तुलसीअ में त हुजणु ज़रूरी आहे ई आहे। भॻवान शालीग्राम जो रूप छो वरितो आहिनि, हिननि जी कथा बि मां तव्हांखे ॿिए वीडियो में ज़रूरु शेयर कंदसि। हलो त पाण हींअर भॻवान शालीग्राम जो श्रृंगार था ॾिसूं। ही खणी छॾियो मूं शालीग्राम, जेको असांजे घर में शालीग्राम आहे उहो मूं खयो आहे। हिन खे पहिरीं मूं क्लीन करे छॾियो आहे। इन खां पहिरीं ॾिसो, ही श्रृंगार आहे जेको कि बाज़ारि में ठहियलु ठुकियल मिलंदो आहे। कंहिं बि पूॼा जे सामान जी दुकान ते तव्हांखे ही उपलब्ध थी वेंदव। हाणे असांजो मूं पुराणो खयो आहे ऐं हिन मां मूं इन जी अखियूं ऐं ॿियो बि जेको श्रृंगार हो उहो हटाए छॾियो आहे। हिन खे हाणे मां करे छॾींदसि बिल्कुलु सफ़ा। ही ॾिसो, चमकी वियो आहे बिल्कुलु सफ़ा करण खां पोइ। हाणे असां खणंदासीं गम खे हुन फेस ते लॻाए करे सिधो ही शालीग्राम जे फेस ते चंबड़ाईंदासीं। इन तरह सां तव्हांखे सेट करे चंबड़ाए छॾिणो आहे। उन खां पोइ मां ही ॿ अखियूं खयूं आहिनि ऐं हिन अखियुनि खे बि मां हुन शालीग्राम जी अखियुनि ते लॻाए छॾींदसि। ये ॾिसो, हाणे असांजो शालीग्राम बिल्कुलु तयारु थी वियो आहे, लेकिन अञा बि हिन में कमी आहे। शालीग्राम थींदो आहे कृष्ण रूप, त कृष्ण रूप खे मोर पंख ज़रूरी आहे ऐं मूं वटि ही सिंघासन बि पियल आहे, त मां हिन सिंघासन में शालीग्राम भॻवान खे विहारे छॾियो आहे। हाणे मूं खयो आहे मोर पंख खे पहिरीं मां शालीग्राम जे जेतिरो ई कटी छॾींदसि। हिन जे हेठां खां हिसो कटे करे हुन शालीग्राम ते सेट करे ॾिसंदसि। ही ॾिसो, पूरी तरह सां सवली तरह सां सेट थी चुको आहे। वरी हिन खे हटाए करे असां पहिरीं असांजे शालीग्राम खे माला पाराईंदासीं, हिन खे सिंगारींदासीं। उन खां पोइ मूं हिननि खे पाराए छॾियो आहे मुकुट सां। हिननि जो रूप ॾिसो केॾो मस्तु पियो लॻे ऐं गॾु लॻाए छॾियो आहे मोर पंखी मुकुट जे पुठियां। त हाणे असां हिननि खे विहारियूं त असांजी तुलसीअ माता ते। तुलसीअ माता में हिननि खे विहारे करे असां दीपक जॻाईंदासीं, हिननि जी आरती कंदासीं। छाकाणि त शालीग्राम हमेशह तुलसी सां गॾु ई रहंदा आहिनि, त हिननि खे मूं विहारे छॾियो आहे तुलसीअ सां गॾु। ऐं कतीअ जो महीनो आहे त सुबुह जो ऐं शाम जो हिननि जी आरती करबी आहे, गुल फुल चाढ़िबा आहिनि ऐं हिननि खे प्रार्थना करबी आहे कि घर में सुख शांति ऐं समृद्धि रहे ऐं असांजा कृष्ण कन्हैया शालीग्राम रूप में असांजी हर मनोकामना पूरी कंदा आहिनि। त तव्हांखे इहो शालीग्राम जो श्रृंगार कीअं लॻो, ज़रूरु कमेंट बॉक्स में जय श्री कृष्णा लिखी करे ॿुधाईंदा। मुंहिंजे चैनल ते पहिरियों बार आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल बटन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिले। वरी मिलंदासीं कतीअ महीने जी सिंधीअ में कथाउनि सां गॾु। त सभई चवंदा जय झूलेलाल ऐं जय श्री कृष्ण।